जैकाबाद में अहम खबर शेयर कंदा हलूं त पंवर इत्तेहाद पारां जैकाबाद में एक वॾी तकरीब थी। तकरीब में मरकज़ी चेयरमैन बख्शल अली खान पंवर, प्यार अली पंवर, इमरान अली पंवर, लालजान पंवर, डॉक्टर न्याज़ पंवर, कमांडो पंवर, सजाद पंवर समेत केतरनि ई बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। तकरीब जो मेहमान ख़ास सरदारज़ादा मीर फ़हद खान पंवर हुयो, जॾहिं त मारूफ़ सियासी समाजी अगुवान कामरेड मोहम्मद खान पंवर पिणु तकरीब में ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन मौके ते प्रिंस मीर फ़हद खान पंवर जी सचाई न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल पिणु थी। गुज़ारिश आहे त मीर फ़हद अली खान पंवर साहब पंडाल में पुॼण वारा आहिनि, उन्हनि जो ताड़ियुनि माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा, सुहिणा प्यारा पंवर सारा। उहिदेदार इत्तेहाद वारा, तुंहिंजा ॾिठा लॻनि पिया नारा। मुंहिंजा जीअनि चाल पंवर, मुंहिंजा जीअनि चाल पंवर। माण्हू आहिनि ॾाढा प्यारा। चवंदा त इहो सिंध जे इकाई ऐं सिंध जे इत्तेहाद लाइ वॾो नुक़सानकार ऐं साज़िश आहे, इन हवाले तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा इत्तेहाद नुक़सान न हूंदो आहे। वेलफेयर एसोसिएशन ऐं इत्तेहाद पंहिंजी क़ौम जी भलाई जे लाइ हूंदा आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। हे असांजो पंवर इत्तेहाद काफ़ी सालनि खां कमु करे थो, ऐं अगरि इन जी महिनतूं आहिनि पंवर इत्तेहाद वारनि जूं, जो अॼु पंवर इत्तेहाद सिंध जे हर ज़िले में, हर तालके में, हर यूसी में तक़रीबन कमु करे चुको आहे, कमु करे रहियो आहे। बाक़ी जेको वेलफेयर जो कमु आहे उहो अगरि इत्तेहाद करे थो त उनमें त भलाई आहे। स्कूल बि उतां लॻियूं पियूं आहिनि, त इहे पंवर बि आख़िर कीअं जेको आहे अॻिते वधंदा? छड़ो पंवरनि सां इशू न आहे, इहो सिंध में जिथे किथे इशू आहे। इहे कोशिशि कई आहे नंढी, अलाह कामयाबु कंदो, अलाह साथ ॾींदो। जो इन शयुनि खां पंहिंजो जेको थी सघियो इन शयुनि खे माण्हू गुरेज़ करे ऐं तालीम ते वधि में वधि ज़ोर ॾींदा आहियूं। पंहिंजी बिरादरी खे गुज़ारिश कंदा आहियूं जो पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियो। आहे कोशिशि, अलाह भलाई कंदो, अलाह साथ ॾींदो इंशाअल्लाह। तालीम त आहे, तालीम सां ई शऊर आहे। असांजी हिन डिवीज़न हो, हे डिवीज़न हुजे या सखर वारी डिवीज़न हुजे, तव्हां अगरि तव्हांजो तालुक़ु रहियो आहे पंहिंजी बिरादरी सां, पंवर क़ौम वारनि सां, त काफ़ी पढ़ियल लिखियल आहिनि, कुझु आहिनि, ऐं काफ़ी असांजा पंवर सुठा सुठा ऑफिसर्स आहिनि या सियासी हिसाब सां सुठी मंज़िल ते पहुतल आहिनि। इन करे पंहिंजो कोशिशि त कयूं था, जो जेका तालीम हासिलु न करे चुका आहिनि, हाणे उहा हिकिड़ी शइ माज़ी जो हिसो आहे, पर मुस्तक़बिल जे लाइ इंशाअल्लाह जो कोशिशि कबी, अलाह साथ ॾींदो इंशाअल्लाह।